खैरपुर जी अदालत में गाने में मुबैना फहश जुमला इस्तेमाल करण बाबत केस जी ॿुधणी थी आहे। मशहूर रागी मुमताज़ मौलाई ऐं शाइर अयाज़ भंगर समेत 5 ॼणा अदालत में पेश थिया। थर्ड एडिशनल सेशन जज जी अदालत में ॿिन्ही धुरियुनि जे वकीलनि पारां दलील पेश कया विया। ॿुधणी दौरान लैपटॉप ते गानो बि ॿुधो वियो। अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। अहम ख़बर खवांखे आगाह कयूं पिया। खैरपुर जी अदालत में गाने में मुबैना फहश जुमला इस्तेमाल करण बाबत केस जी ॿुधणी थी आहे। मशहूर रागी मुमताज़ मौलाई ऐं शाइर अयाज़ भंगर समेत 5 ॼणा अदालत में पेश थिया। थर्ड एडिशनल सेशन जज जी अदालत में ॿिन्ही धुरियुनि जे वकीलनि पारां दलील पेश कया विया, जॾहिं त ॿुधणीअ दौरान लैपटॉप ते गानो बि ॿुधो वियो। अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। खैरपुर जी अदालत में गाने में मुबैना फहश जुमला इस्तेमाल करण बाबत केस जी ॿुधणी थी आहे। मशहूर रागी मुमताज़ मौलाई ऐं शाइर अयाज़ भंगर समेत 5 ॼणा अदालत में पेश थिया। तफ़सील मालूम कंदासीं खैरपुर मां आवाज़ जे रिपोर्टर शकील जामरी खां। जी शकील, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी शकील, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, खैरपुर के थर्ड एडिशनल सेशन जज अल्ताफ हुसैन गुजरानी की अदालत में खैरपुर के वकील अरबाज जहांगीर सरपंच के मजबूर जाए मुमताज़ मौली सरपंच कलाम दूसरा परचाए गो आहे में मुबैना फहश इस्तेमाल करण के इल्ज़ामनि हेठि FIR दाख़िल कराइण जे इस्तदा कंदे दाख़िल करायल दरख़्वास्त ते ॿुधणी गुज़री आहे, जंहिं दौरान अदालत में मुमताज़ मौलाई, शाइर अयाज़ डॉक्टर राजन रब्बानी, प्रोड्यूसर सुनील कुमार ऐं नाज़ प्रोडक्शन को अदालत में ॿिन्ही धुरियुनि जे वकीलनि जा दलील ॿुधण बाद ओपन कोर्ट में लैपटॉप ते इहो कलाम दिलबर खे कीअं पहुचाइबो आहे जाइज़ो वठण बाद दाख़िल थियल दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शकील अपडेट करण लाइ।